सिंध समूरी सोन सिंध सजी सुराण मौज भरियो मेहरान सदा वहे सिंध में हक़ मौजूद दोस्तों कीअं आहियो उमेद त बिल्कुलु ठीकु ठाक हूंदो। जी हाँ दोस्तों असां हिन वक़्तु मौजूद आहियूं दरगाह झोक शरीफ़ जेका नंढी झोक सॾी वेंदी आहे अबन आड़ाह जी दरगाह ऐं अबन आड़ाह जी दरगाह ते असांजा इंतिहाई प्यारा ऐं बहितरीनु इंसान फ़क़ीर मंश इंसान साईं सूफ़ी पपन साईं मौजूद आहिनि। साईं हक़ मौजूद सदा मौजूद बाबा जी साईं तव्हां हिते दरगाह ते आयो ऐं तव्हां गादी नशीन आहियो त हिन दरगाह जे बारे में असांजे सामीन खे कुझु ॿुधाइजो दरगाह जे बारे में। वही नंढी जोक जे नाले सां सॼी वेंदी आहे दरगाह। हिते साईं जो साहिबु करीमनि जो वॾनि सूफ़ी शाह इनायत बख़्शा जो तकियो बि आहे अंदरि। सिर मुबारक जी दहली खां वापसी ते दरगाह ते आयो आहे। पोइ वरी मालिक विया आहिनि जोक शरीफ़। हा उन खां वठी जेकी नंढी जोक हुते ॾिनो वियो आहे। हा तमामु बहितरीनु इहो आहे साईं सूफ़ी पपन साईं जिन असांखां थोरो मुख़्तसर ॻाल्हायो ऐं दरगाह जे बारे में असांखे ॼाण ॾिनी ऐं असां अञा बि तव्हांखे दरगाह जा जेके ॿिए पॉइंटूं आहिनि ऐं तकियो जेको